असां खे उहे समझ में भी नथी अचनि ऐं उन्हनि पंहिंजे दौर में ये कीअं लिखियूं कीअं असां ताईं पहुचायूं। असां वटि उहो इल्मु कोन्हे, असां वटि उहा इफ़हाम तफ़हीम कोन्हे, असां वटि उहा समझ कोन्हे जो असां उन लिखियल किताब जी इबारत खे समझी सघूं। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह सब जो रहमतुल्लाह अलैह रहमतन वासिया, वक्त जो वडे में वडो मुहद्दिस भी आ, इमामुल हदीस भी आ, वडो मुफस्सिर भी आ, एडो साहिबे तकवा इंसान आ जे बुखारी शरीफ लिखंदे 18,000 नफिल पढ़िया है। बुखारी किताब लिखंदे भी का नफिल इबादत न हुजे, सिर्फ उन बुखारी लिखंदे 18,000 नफिल पढ़िया। हर हदीस ते बरकातू नफिल पढ़ंदो। 8,000 हदीसू तकरार सा बुखारी शरीफ में ऐं सजी बुखारी हुन चंड जी रोशनी ते लिखी है। एतरो तुनजे लिखण में अल्लाह इखलास दिनो जेके शागिर्द इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह वटि बुखारी शरीफ पढ़िया उहे भी 90,000 का मथे हुआ, जेके बराए रास इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह वटि बुखारी शरीफ पढ़िया। एदा साहिब तकवा इंसान जॾहिं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह बीमार थी पियो त वक्त जे तबीब चयो त मां हिन जे पेशाब जी टेस्ट कंदो, उन्हें का बाद में जो इलाज कंदुसि। जॾहिं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जे पायखाने के उन टेस्ट कयो तो उन हकीम मजबूरन या फतवा दिनी त उन आबिद ऐं राहिब जो ही पेशाब आहे जे सजी जिंदगी भाजी इस्तेमाल कंदे। छा उनजी तकवा ऐं परहेज़गारी। पर उन बुखारी शरीफ जे लिखंदे पहिरीं हदीस जेका उन लिखी आहे उहा लिखी आहे इन्नमल आमालु बिन्नियात। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पहली हदीस लिखी है इन्नमल आमालु बिन्नियात। आखिरी हदीस लिखी तन कलिमतान हबीबतान इलर रहमान खफीफतान अलल लिसान सकीलतान फिल मीज़ान। पहली हदीस जो ताल्लुक आमाल नियत सा हो, आखिरी हदीस जो ताल्लुक वजन आमाल सा हो। माना इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जेका तरतीब लिखी अज असां जी गाल समझ में कान आई। 8,000 हदीसन का बाद में इमाम बुखारी पहली हदीस के तरफ इशारो कयो त तुझे आमाल जो वजन एतरो त वजनी थींदो जेतरो तुझी नियत में इखलास हो। सुभान अल्लाह। जेतरी तुझी नियत में अल्लाह ताला इखलास अता कंदो एतरो आमाल जे अंदर हली करे वजन थी। तेजा करे पहली हदीस आमाल नियत की आंदई, बाद वाली हदीस जेका आंदई सा वजन आमाल की आंदई। त गाल करण जो मकसद इहो आ त तू ऐं मां जे नियत सां आया आहियूं, सिर्फ मकसद इहो हुजे त असां सां रब राज़ी थी, ॿियो कोई मकसद न। तो इन प्रोग्राम जो जेको संगत उनवान रखियो आहे सो रखियो आहे अज़मत कुरान। हाणे मौलवी मुफ्ती शेखुल हदीस अलकाब खुटी विया, इश्तिहार खुटी विया, लक़ब कोन खुटा। हाणे असां कुरान जी अज़मत बयान करे सघंदासीं जे कुरान जे करे अल्लाह रब्बुल इज्जत पंहिंजे महबूब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तकालीफ दी। सहाबा रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन के फाही जे फंदे ते लटकायो वियो। हिन कुरान मुक़द्दस जे नुज़ूल का बाद में ता तारीख़ इस्लाम खोले दिसो। 40 बरस जिंदगी अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मक्कातुल मुकर्रम में गुज़रिया। 40 सालन ते अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अमानतदार पिया सदी, सादिको मसदूक पिया सदी। कुफार अमानतू अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छड्या विया ती वाकई अमानतदारा, वाकई ही सादिका, वाकई ही सच्चारा।
40 सालन ते अल्लाह पंजे नबी जी तरबियत पियो करे। कदे अम्मा आमना जे गोद में तरबियत भी थे, कदे अम्मा हलीमा जी गोद में तरबियत भी थे, कदे ख्वाजा अब्दुल मुतल्लब जी तरबियत के अंदर परविश के अंदर तरबियत भी थे, कदे ख्वाजा अब्दुल मुतल्लब जे अंदर जेका परविश में तरबियत भी थे, कदे जेका अबू तालिब जी परविश के अंदर तरबियत भी थे। ये वक्फन फवक्फन कदे शक्के सदर पियो थे, कदे खत्मे नबूवत जी मोहर जो इजहार पियो कयो वने, कदे मथा का ककर सायो कयो पियो वले, कदे वण सलामी पिया अची कर, कदे जबल सलामी पिया अची कर, कदे अम्मा के बिशारतूं पियो मिलन, कदे चाचे अबू तालिब के बिशारतूं ऐं दावतूं पियो मिलन। 40 सालन ताईं कोई इख्तिलाफ कोन हुयो, काई बगावत कान हुई, काई दुश्मनी कोन हुई। 40 सालन जी जमार का बाद में बचपन की जिंदगी मक्कतुल मुकर्रम में, जवानी वाली जिंदगी मक्कतुल मुकर्रम में, बुढ़प वाली जिंदगी मक्कतुल मुकर्रम में, 53 साल अल्लाह जे नबी मक्कतुल मुकर्रम में गुजारिया। 40 सालन का बाद में तेरे अल्लाह जे तरफ का हुक्म आयो, अंजिर अशीरतकल अक़रबीन, मोजा महबूबा हाने मक्के वारन के ढेजार, हाने बनु किनाना वारन के ढेजार, हाने कुरैश वारन के ढेजार, हाने कुतुब जगन से खानदान वारन के ढेजार। अल्लाह जे नबी जबल ते चढ़ी करे फरमायो, या अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह, या अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह। काई कैद कोने का, या अय्युहल्लज़ीना आमनू क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह जी कैद कोने। या अय्युहन्नास सिर्फ मक्के वारन के खिताब होयो, पर होयो आम अल्लाह दिनो, वो मक्के वारन के हुजे, यसरब वारन के हुजे, ताइफ वारन के हुजे, ओहद वारन के हुजे, हुनैन वारन के हुजे, खैबर वारन के हुजे, गज़वा बदर वारन के हुजे, कयामत तक इंसान पैदा थियण वारन के या अय्युहन्नास नकरो करे अल्लाह इस्तेमाल कयो। छो त पोया जेका दावत हुई सा तौहीद जी हुई, तौहीद कयामत ताईं राणी हुई। क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह, कोई ना है अल्लाह का सवा, कोई हाजत रवा ना है, कोई मुश्किले कुशा ना है, को थियन ऐं पुटन जो मालिक ना है, कोई सेहत ऐं बीमारी जो मालिक ना है, कोई इज्जत और जिल्लत जो मालिक ना है, कोई धन और दौलत जो मालिक ना है, कोई मौत और हयात जो मालिक ना है। चवण लगा जर्रबना का मिरारन मा वजदना का इल्ला सादिका व अमीना जा। नारे हरण वारा मुखालिफत की धुर में जी करे बिचा, तब्बलक या मोहम्मद लिहाजा जमातना नौज बिल्ला माज़ल्लाह। इंतहाई घटियल लफ्ज़न में अल्लाह जे नबी के सदन लगा, पर अल्लाह जे नबी जी दावत में, अल्लाह जे नबी जे तबलीग में, अल्लाह जे नबी जे इंजार में, अल्लाह जे नबी जे पैगाम पहुंचाण में वार जेतिरो भी फर्क। मुखालफत थी तब कुरान जे नुज़ूल का बाद में थी। एडो अजमत वारो किताब जो 40 साल अल्लाह पाण तरबियत पियो करे। अञा अम्मा जी पेट में अबो अब्दुल्ला वफात करे, 6 सालन जी जमार के पोतो अमड़ वफात करे वे वादी अबुआ थे, डाडो वफात करे। अरबन में रवाज, आज भी रवाज, शाम जे टाइम ते सुबह जे टाइम ते पर विछाणा लगाईंदा, पोते अरब वेही करे कहचारी कंदा। जेको भी मक्का मदीने वियो हुंदो रस्तन ते उन जो जायूं ठहियल हूंदियूं आहिनि। अरबन में उहो रवाज। अब्दुल मुतल्लब मक्के जो सरदार नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो डाडो, असुल नालो इन्हें जो शेबा। शेबा हाणे वक्त कोने, इंतहाई मुख्तसर वक्त नतिया मां पूरी तारीख बयान कया। बहरहाल अब्दुल मुतल्लब जिन जो असुल नालो शेबा, इन्हें जे लाइ भी बैतुल्लाह जे दीवार हजर अस्वद ऐं रुकन यमानी जे विच में इन में हिते सिरांदी लगंदी। शाम जे टाइम ते यो सरदार अची करे वेंदो ऐं अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ज़माने में नंढड़ी उम्र जा हुआ। पो अब्दुल मुतल्लब के रब 10 पुट ॾिना। कंहिं पुट के इजाजत कोन हुई जो पीए जी जाइ ते वे, न के सरदार के इजाजत हुई, पर जी जो विछाणो विछाईंदा अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढड़ा हूंदा रांद खेॾंदे उन बिस्तर ते वेही वेंदा। पोइ हिकु दफ़े पुटनि पंहिंजे पीउ खे चयो, बाबा ही मासूम आहे तव्हांजे बिस्तर ते वेहे थो, इहा त सरदार जे बिस्तरे जी तौहीन आहे।
असा के इजाजत कोने ए अब्दुल्ला जो बचड़ो आ ये थी करे वे तो अब्दुल मुतल्लब उन्हनि पुटन के खबर तो छा चयो कि हादा वलदुन शान खबरदार मता इन बच्चे के कुछ चयो तो ही मुजो बच्चो वडे इज्जत ईमान वारो बच्चो हे मुझे बच्चे अब्दुल्ला जो बचड़ो मामूली ना है आऊं बीठो रहंदुस जा बी जाते वेंदुस मुझे इन बिस्तर ते इन बच्चे के वेहण दींदा के अम्मा वफात करे वई अब्बो वफात करे वियो ॾाॾो वफात करे वियो केर पे पंहिंजे नबी के सेखारे अदबनी रब्बी फअहसन तादीबा अल्लाह जे नबी फरमाए मूंखे अदब सेखारण वारो खुद अल्लाह पाण सजे पासे का खा सजे पासे का पी सजे पासे का आमदो रफ्त कर एडो अखलाक जो मालिक 40 सालन की उम्र में तरबियत थींदी रही 3 दफा शक्के सदर थियो एक आए शरे सदर बिवा शक्के सदर बिनी में फर्का एक बचपन में शक्के सदर थियो अल्लाह जे नबी जो सीनो मुबारक हिन साहती का वठी करे दुन तई बिल्कुल अधोत कयो अम्मा आमना अम्मा हनीमा साइन रजी अल्लाह ताला अन्हा फरमाई थी मां धागे ऐं सुई जा निशान भी महबूब जे सीने मुबारक ते ॾिठा सुभान अल्लाह बियो जॾहिं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जवानी जी उम्र आई साईं बीरे ज़मज़म जे सामू सुतल हा पियो नबूवत का थोरो पेरा जरे साईं ने खिलवत पसंद किया गारे हिरा जे अंदर वनी करे रांदा आजादो सामान खणी ई खिलवत अख्तियार कयो 40 सालन जी जवार में जरे नबूवत वारो वजन अची करे मथा करियो जिब्रील तो फरमाए इकरा या मोहम्मद अल्लाह जा नबी फरमाइन ता मा अना बेकारिन औ पढ़ल के भी किस्म जो ना है यो दफो जिब्रील तो फरमाए इकरा या मोहम्मद अल्लाह जे नबी फरमायो मा अना बेकारिन औ के भी किस्म जो ना है टियों दफो जिब्रील तो फरमाए इकरा या मोहम्मद अल्लाह जे नबी फरमायो माना बेकार अल्लाह फरमायो महबूबा इकरा बिस्म रब्बिकल्लज़ी खलका मां रब तुझो उस्ताद है मु जेड़ो को उस्ताद कोने तो मोहम्मद जेड़ो को मां शागिर्द पैदा कोन कयो मुझे नाले सा पढ़ 40 साल तरबियत थी उन्हें का बाद में नुज़ूले वही थियो कैफियत छा थी वई जमे लोनी ओ मुते चादर वेड़ियो बुखार वारी तबीयत चेहरे जे अंदर तगय्युरिया इंतहाई तक सर्दी जी जका सा सर्दी कब कभी महसूस भी थे एडो तो इन कुरान पाक जे अंदर वजन होयो जो इन उम्मत ला अल्लाह जो नबी खणी पियो अचे अज आ मौलवी छा अजमत कुरान ते गालाए इन अजमत ते इन कुरान ते जेके गालाए तो अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन उम्मत के वेही करे समझाए जे 23 साल सहाबा जी जमात के तैयार करे इन उम्मत ला दुनिया में नमूनो छड़ियो तरह तरह जो तकलीफों मिलियो तरह तरह जा दुख मिलिया तरह तरह जो परेशानियों नजर पयो अल्लाह जे नबी के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मक्के वारन कबूल न पिया कन अल्लाह जो नबी उम्मीद करी मैदान ताइफ जे अंदर वियो ताइफ वारन पत्थर हया अल्लाह जा नबी वापस मक्कातुल मुकर्रम में मोटी आया रस्ते में कंडा पिया उछलीन मथा उठन जा ओझ पिया उछलीन अल्लाह जे नबी के बैतुल्लाह में नमाज पढ़न जी इजाजत कोन भी मिले अल्लाह जे घर में 360 बुत पियाइन नंगो बैतुल्लाह जो तवाफ पियो थे ओ हुदल्लाह ए रहमतुल लिल आलमीन जेको लिकी करे इबादत पियो करे आखिरकार मक्कातुल मुकर्रम छडे मदीनतुल मुनव्वर में वनी करे आबाद थिया उते बस सुख जो सा खरण कोन ॾिनो इस्लाम जी पेरी जंग बदर लगी आ बी जंग जेका सा बदरे सुगरा लगी आ उन्हें का बाद में गज़वे उहद लगो आ इंतहाई तकलीफों ऐं ईज़ा मिलियाइन ॾिसो त सहाबा जा लाश अॻियां रखिया आहिनि किते हजरत हमजा टुकड़ा थियो पियो किते हजरत सुहेब रूमी टुकड़ा थियो पियो किते सहाबा जो बूटियूं थी पियो अल्लाह जे नबी के एतरो दर्द मिलियो एतरी तकलीफूं मिलियो जडे मैदान बदर जे अंदर अल्लाह जे नबी 313 सहाबा के फरमायो ये हजारन की तादाद में मजमुआ आखिर छा विड़ंदासी सहाबा जे अखिन मां पानी पियो अल्लाह जा नबी तवा रगो इजाजत दियो इन मैदान बदर में असा जो विड़हन तो ॾिसजा खुदा जी जात जो कसम उन्हनि जो पूरो कुरान ते यकीन होयो पूरो अल्लाह जे नबी ते उन्हनि जो भरोसो होयो जो कुरान ऐलान कयो उलाइक हुमुल मुमिनून हक्का ओ मुजा महबूब जेकॾहिं दुनिया में पक्का मोमिन होया तो तुंहिंजा सहाबा होया जिन जान भी कुर्बान कई माल भी कुर्बान कयो बच्चा भी कुर्बान कया अज इंसान यो तस्वुर भी न तो करे सके उन दौर जे अंदर
ही तो जदीद दौर आहे। उन दौर जे अंदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते इस्लाम आणण वारी अम्मा सुमैया साईं, हजरत अब्दुल्ला बिन मसूद साईं, हजरत बिलाल साईं, हजरत सुहैब रूमी साईं, हजरत यासिर साईं, हजरत अम्मार साईं, ये ज़ोफा कमजोर जिन अल्लाह जे नबी जी दावत के कबूल कयो, इन कुरान पाक जी तालीम हासिल पिया कन, कदे दारे अरकम जे घर लिखियो वेठा आहिनि उते पिया कुरान के पढ़न, कदे किथे वेही लिखी अल्लाह जो कुरान वेठा सिखन। मुंहिंजा दोस्त सुमैया तारीख़ इस्लाम जी उहा पहिरीं पोढ़ी औरत आहे जेके अबू जहल बिन उठन में विझी करे उबतो उठन के हलाए अम्मा सुमैया के चीरे बाध करे छड़ियो। इहा तारीख़ इस्लाम जी पहिरीं औरत आहे। अॼु इहो तुंहिंजो मुंहिंजो दिमाग़ तसवुर करे थो हिकिड़ी औरत हुजे भी 90 साल खां मथे, हुजे बि अछनि सफ़ेद वारनि वारी, हुजे भी कमज़ोर, पर ईमान एॾो त मज़बूत आहे चीर त सघे थी, पर सुमैया तौहीद ऐं कलमो छॾे नथी सघे। कुरान ईअं तो मूं ताईं पहुतो। तारीख़ इस्लाम जी पहिरीं जंग बदर हुई। चंद सहाबा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 90 किलोमीटर मदीनतुल मुनव्वरा खां परे हजारन जे मजमे सां लड़ाई भी थे। साहबा फरमाइन था रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन कि असां रगो खजी जे फड़न के हलायूं पिया, ये कुफार जो मुंडियूं किरन पयूं पर कारियूं नजर पियो अचन। असां अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि खणी आयासीं। अल्लाह जा नबी हिन मुंडिन ते तलवारन जा निशान पर मुंडियूं कारियूं आहिनि। अल्लाह जे नबी फरमायो जेका मुंडी कारी आ उन्हें ते अल्लाह जे मलाइकन जी तलवार लगल आ। साईं या मुंडी कारी छो आ जे मलाइक तलवारूं जहन्नम मां तपाए खणी आया आहिनि जेके इन कुफार के अॼु रेस्त करे छॾींदा। हर जंग में अल्लाह जा मलाइक आया आहिनि पर पूरी मुसल्ला जेका जंग विड़िया आहिनि सा सिर्फ जंग बदर हुई। कंहिं जंग में मलाइकन जिहाद कोन कयो आहे, नथा ज़रूर आहिनि, विड़िया कोन आहिनि सवाइ जंग बदर जे। जिन बि क़ुरान वारनि सां दुश्मनी रखी अल्लाह नूरानी मलाइकन खां उन्हनि जी मदद पियो करे। एतरा त कमजोर होया। अबू जहल के जडे सीर ॾिनो हजरत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला नो फरमाए तो मुका मुंडी भी नबी खजेस। एडो कमजोर साहबी आ चिमा बई हथ कनन में विधामास गेले आयो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जगह आंगी रखियो मास। हे दीन जो दुश्मन तो मुझा काबिल एहतराम दोस्त तहन कुरान वारी दावत का बाद में ये तकालीफूं आए, ये परेशानियों आई, ये दुख आया। मक्कातुल मुकर्रम छड़नो पियो, छड़े ॾींदासीं। मदीनतुल मुनव्वरा में सुख जो साह खण कोन ॾिनो। कॾहिं जंग बदर भी लगे, कॾहिं ग़ज़वा उहद पियो लगे। अॼु भी तो उहद ते वञी करे ॾिस अल्लाह जे नबी जे चाचे जी कबर मुबारक उते आ। हजरत हमज़ा अल्लाह जे नबी जो चाचो भी आ, रिज़ाई भा भी आ। अल्लाह जे नबी जे इन चाचे के हिन कुरान जे करे टुकड़ा टुकड़ा कयो। एतिरो त अल्लाह जे नबी के दर्द मिलियो तो साहिब नूर पंजे नूर जे अंदर लिखियो आ अल्लाह जे नबी पंजे चाचे हमजा जी सला सबईना मर्रा 70 दफा नमाज जनाजा पढ़ाई आ। 70 दफा नमाज जनाजा। तू छा तो समझी अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के केडो दर्द होंदो, इन चाचे जो केडो दुख होंदो जे चाचे जी 70 दफा नमाज जनाजा पढ़ाई। एडी तकलीफ पहुती आ पर हिन कुरान वारी दावत जे अंदर कुरान वारे मिशनगिरी जे अंदर मुझे पाक नबी मार जेतरो भी पहुते ना बल्लिग मा उनज़िल इलैक पहुंचा मुझा महबूब, पहुंचा मुझा महबूब। इन कुरान जी अजमत मां तू छा बयान कंदासी। इन कुरान के नाहण वारो भी खालिक के कायनात, इन कुरान जो मुहाफिज भी खालिक के कायनात। तौरात अल्लाह मूसा अलैहिस्सलाम के तूर सिना जबल ते दिनो हो। वाकई तूर सिना वडे इज्जत वारो जबल आ, वडे मकाम वारो जबल है। तो कल्लम अल्लाह मूसा तकलीमा जिते अल्लाह मूसा सा हम कलामी अची करे थियो हो। पर मुझा दोस्त जडे मूसा अलैहिस्सलाम मदियन का वापस थियो घरवारी के थी वे
मां टांडो खड़ी अचां तू पंहिंजे पाण खे सेक। जॾहिं उन जाइ ते पहुतो अल्लाह फरमायो फखला ना लई ओ मूसा जुती ला छो रब जी दूर सिना मुंहिंजी पाक वादी आ तू कीअं जुती समेत ईंदे। मां तौरात जहिड़ो मुक़दस किताब तोखे ॾींदुसि। ज़बूर अल्लाह जो आसमानी किताब आहे। वाकई दाऊद अलैहिस्सलाम खे रब ॾिनो हो। दाऊद अलैहिस्सलाम जॾहिं ज़बूर पढ़ंदो हो पाणी बीही वेंदो हो, पखी बीही वेंदा हा, जबल बीही करे क़ुरान ॿुधंदा हा, हवा बीही वेंदी हुई, दरिंदा बीही वेंदा हा। जेके सोते दाऊदी मशहूर ऐं मारूफ आहे। पर तौरात असली सूरत में न रहियो, ज़बूर असली सूरत में न रहियो। इंजील वाकई अल्लाह हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे ॾिनो। ईसा अलैहिस्सलाम वाकई अल्लाह जो पैगंबर आहे, वाकई अल्लाह जो रसूल आहे, वाकई हज़रत ईसा जी अम्मा वक्त जी भलियाणी आहे, वाकई हज़रत ईसा जी नानी बीबी हन्ना वक्त जी कामिल भलियाणी आहे, वाकई हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो नानो इमरान बैतुल मुक़द्दस जो इमाम थी करे रहियो आहे। पर हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे खजी वञण खां बाद में इंजील असली सूरत में न रहियो, ज़बूर असली सूरत में न रहियो, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो ज़बूर असली सूरत में न रहियो। पर जॾहिं हिन क़ुरान साहिब क़ुरान जो वारो आयो, हसनैन जे नाने जो वारो आयो, सुणे अली जे बिरादर जो वारो आयो, जॾहिं ख़ातून जन्नत जे बाबे जो वारो आयो, जॾहिं अर्शे मौला ते पहुतो मुंहिंजे महबूब जुती लाहिण जो इरादो कयो। अल्लाह फरमायो महबूब जुती समेत हलियो आहे, तुंहिंजी जुती अर्श खां मां अल्लाह खे वधीक प्यारी आहे। जे नबी जो शान एॾो हुयो, मकाम एॾो हुयो, त उनखे जेको रब किताब ॾिनो सो बि त एॾो हुयो। खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमह। सही फरमाया दुनिया में भले में भला इंसान उहे आहिनि जेके क़ुरान पढ़नि पढ़ाइनि। पहिरीं पहिरीं क़ुरान पढ़ाइण वारो अल्लाह जो नबी आहे। दारे अरकम जे दारे अरकम सफ़ा जबल जे तरफ़ा हींअर इन जबल जी तोसी कयूं, दारे अरकम एॾे हलियो। अॻे ते हज़रत अरकम साईं जो घर हुयो, पहिरियों मदरसो। उन खां बाद में चबूतरे अबू बकर सिद्दीक जे घर में आया। हज़रत अबू बकर सिद्दीक जो घर भी वियो बैतुल्लाह जी तोसी में। उन खां बाद में इहो मदरसो मुंतकिल थी करे असाबे सुफ़ा जी जाइ ते आयो। वो असाबे सुफ़ा जी भी मदीनतुल मुनव्वर में मौजूद आहे। मस्जिद नबवी सां टच आहे। उते हज़रत अबू बकर सिद्दीक, हज़रत उमर, हज़रत उस्मान, हज़रत हैदर करार जिन अल्लाह जे नबी वटि रही क़ुरान सिखियो। अल्लाह जे नबी फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमह। अरे हदीस जा लफ्ज़ इन्हनि खे समझे के भले में भलो इंसान हुआ जो कुरान से के समझे ने हदीस के खैर अरबी बोली जे अंदर खैर जेको असल में अखियर हुयो। खैर जो लफ्ज़ असल में अखियर हुयो। अखियर इस्म तफजील अरबी ग्रामर जे एतबार से खैर का मथे पूरे अरबी लुगात के अंदर भलाई काने का कुंतुम खैर उम्मत। अल्लाह जॾहिं इन उम्मत जो जिक्र कयो तो खैर जो लफ्ज़ फरमाए। मुझे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिन कुरान जे पढ़ण वारन जो जिक्र कयो तो खैर जो लफ्ज़ फरमाए। अल्लाह जे नबी के जॾहिं अल्लाह फरमाए तो मां तोखे खैरन कसीर मूं तोखे खैर ॾिनो आहे कसीर घणो। कौसर मां मुराद केॾो उलमा लिखियो आहे खैरन कसीर। तो खैर हिते भी आ, खैर कुरान में भी आयो, खैर जो सो कौसर के अंदर भी आयो, किन चौथिया जन्नत की वादी आ, जो कुछ भी आहे। पर खैर इस्म तफजील माना मुझे पाक नबी इन हदीस में इशारो कयो त पूरी कायनात जे अंदर जे करे तवां के भले में भला ॾिसण ते वे कुरान वारा थो तो खुद कुरान केॾो भलो जेको इनके पढ़े उन जो दुनिया में मिसाल ही कोने को। जेको इन कुरान के सीखे ही सेखारे उन जो कोई मिसाल कोने को। तो ही पान केडो भलो होंदो, हिन जो शान छा होंदो। जो सहाबा रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन के तकालीफ अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे जिंदगी में अल्लाह कपड़े ते मख के बर्दाश्त कोन कयो, उन जिस्म मां खून जे मुख में मिट्टी खड़े अल्लाह फरमाए वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। जे चेहरे जो जिक्र जेकरे अल्लाह जो नबी रात के टाइम ते कंबल ओढ़े सुमे अल्लाह फरमाए या अय्युहल मुदस्सिर
जेकरे चादर वेड़े साहबा जी जमात में तकरीर करे अल्लाह फरमाए या अय्युहल मुज़म्मिल पूरे कुरान के अंदर ॾिसो इंतहाई मुख्तसर टाइम समझ जी ॻाल्हि आहे पूरे कुरान के अंदर तव्हां ॾिसो अलिफ लाम खां वठी करे फन्नास ताईं पूरी ज़िमेदारी सां चवां थो हे हथ मुंहिंजे में कुरान आहे अल्लाह किथे बि या मोहम्मद जो लफ़्ज़ कोन ॻाल्हायो किथे भी कोने या आदम उसकुन अंत व ज़ौज या इब्राहिम कद सदक़त रोया इब्राहिम जो लफ्ज़ आयो अल्लाह यास जो लफ्ज़ ॻाल्हायो हजरत आदम अलैहिस्सलाम जो लफ्ज़ आयो अल्लाह या जो लफ्ज़ ॻाल्हायो या नूह या लूत सभिनी नबियनि जा नाला आया अल्लाह या जो लफ्ज़ ॻाल्हायो जिथे बि मुंहिंजे नबीअ जो नालो आयो अल्लाह फरमायो या अय्युहन नबी या अय्युहर रसूल यासीन तोहा वद्दुहा वल्लैली इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुदस्सिर किथे बि अल्लाह जे नबी के अल्लाह या मोहम्मद न सॾियो बाक़ी ज़रूरत पई जिते अशकाल होया नालो अल्लाह खयो पर सिर्फ मोहम्मद चई करे खई उते भी या न ॻाल्हाई त मता ॿियनि नबियनि सां मुमासलत न थी वई शान तरिस पंहिंजे नबी जो असां जाहिल आहियूं कुरान असांखे सम्झ में नथो अचे मता या जो लफ़्ज़ ॻाल्हायां त माण्हू चवनि अल्लाह तो या इब्राहिम भी चयो आहे या आदम भी चयो आहे या नूह भी चयो आहे जेकॾहिं या मोहम्मद जी त छा थी पियो न अल्लाह के पंहिंजे नबी के शान में मुमताज़ रखणो हुयो जेकॾहिं ज़ैद के पीउ जे नाले सां न सॾियो मोहम्मद मुस्तफ़ा जे नाले सां सॾियो ज़रूरत पइजी वई अल्लाह फरमायो मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा कंहिंजो बाबो कोन्हे को जेकॾहिं हे अल्लाह जो नबी आहे हे कंहिंजो अबो नथो थी सघे जेकॾहिं ज़रूरत पई त अल्लाह नालो खणी बि करे ॾिनो पर अल्लाह अॻ में या जो लफ़्ज़ न ॻाल्हाए छॾियो इहो मुंहिंजे पाक नबी जो शान मकामा तो इन पूरी कायनात के अंदर तो मुझे समझ का बाला तर है जेजा नगमा अल्लाह जो कुरान वेही करे गाए इन कुरान जे करे इन नबी जे रस्ते में कंटा उछलियो इन नबी जे मथा उठन जा ओझ उछलियो इन नबी जे न्याणिन के तलाक ॾिनो इन नबी जे चाचे के दीन जे करे टुकड़ा टुकड़ा कयो इन कुरान जे करे इन नबी जी वडी न्याणी अम्मा खदीजा जी वडी निशानी अम्मा ज़ैनब जे पेट में लोह जो छुरो हणी करे पेट फाड़े विधो इन कुरान जे करे मुझे पाक नबी जी मुराद अल्लाह का घुरी वठण वाले उमर के मुसल्ले रसूल ते शहादत जो जाम नोश कयो मजलूम मदीना हजरत उस्मान कुरान जे मथा सयकफीकहुमुल्लाह व हुवा समीउल अलीम वारी आयात ते खून जा कतरा किया इन कुरान जे करे जे हसनैन जे कुलहन जे बाग मोहम्मद जे कुलहन ते चढ़ी हुसैन सही सवारी करे हसन सही सवारी करे जे रोए अल्लाह जो नबी ज़बान मुबारक वात में विजे अल्लाह उता शहद पैदा करे हसनैन पंजो पेट भरे पूरो करे उन करबला के मैदान में 16 आले रसूल पंजी जान अची करे पेश कई पर हिन कुरान के मथा दाग बर्दाश्त न कयो ओ मुसलमानो अल्लाह जे कोरठ हुंदी हे कुरान हली करे दाही थींदो ओ रब इत्तखज़ु हाज़ल कौम महजूरा ओ अल्लाह हिन कौम मुके छडे ॾिनो हो जडे कुरान फरियादी थे रब जी अदालत हुजे केरा जेको तो मुके छडाए मोटी अच अल्लाह जे कुरान हिन कुरान जे मकाम के समझ हिन कुरान जे शान के समझ जो रब्बे कायनात जिब्रील के ॾई मोकिलियो 70,000 मलाइक घेरो करे 70,000 मलाइक जिब्रील आयो सही आयत जिब्रील अमल कने चीज़े अमल तव्हां कयो अमल तव्हां कयो बाक़ी ईमान मुंहिंजो अथस या तव्हां जी बोली 70,000 मलाइक अचन था एडी हिफाजत सा खयो अचन था अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा मुझो साई वरी ज़बान के हलाए तमा कुरान पाक याद कया अल्लाह जो कुरान तो मोकले ला तो हर एक बे लिसानत मुजा महबूब ज़बान तकड़ो ना हला कुरान पढ़जे तो बुद्ध तो छा थो जे अजे असा कुरान जे वने कोई पे वने कोई पे वने ज्यादा सो बुधंदा सही जेस ताईं मोहताजी न होंदी जेस ताईं इश्क न होंदो एस ताईं कुछ भी न थी जेस ताईं इश्क वारी हिन चणक के न बारींदे एस ताईं कुछ भी कोन थी मुजा काबिल एहतराम दोस्त आखिरी में मां तव्हां के अर्ज कया जेका मां आयत पढ़ी तो सहाबा के अल्लाह रज़ामंदी जो सर्टिफिकेट है वो सिर्फ इन जे करे जो पंजे पाक नबी सा इश्क है इश्क छाके चबो इत्तिबा के असा इश्क जो नालो तो बुधना हो इश्क चबो इत्तिबा माना ताबेदारी के
जंहिंजा जंहिंजो इश्क हूंदो आहे उनजी इत्तबा कंदो आहे उनजी ताबेदारी कंदो आहे तंहिंजे करे तुंहिंजो ऐं मुंहिंजो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेकॾहिं इश्क आहे त पोइ उनजी ताबेदारी कयो हिन सर खां वठी करे हिन नह ताईं लिबास में रहणी में कहणी में अखलाक में नमाज में तिलावत में रोज़े में हज में उम्रे में तमाम दीनी अहकामात में ईअं कयो जी महबूब मुस्तफ़ा सां इहो ई तरीक़ो ॿियो कोई तरीक़ो कोन्हे जेको बि इन तरीक़े सां हलंदो अल्लाह पोयां आम क़ैद लॻाई ज़ालिका लिमन ख़शिया रब रिज़वान जो फ़ैसिलो त सहाबा ला हुयो पर जंहिं माण्हू बि अल्लाह जो ख़ौफ़ रखी करे पंहिंजी ज़िंदगी क़ुरान ते गुज़ारी अल्लाह फरमायो मां उन सां बि इहो ई फ़ैसिलो कंदुसि मां अल्लाह उन खां बि राज़ी थी वेंदो दुआ करता अल्लाह रब्बुल इज़्ज़त तो मूंखे पंहिंजो रज़ामंदो नसीब फरमाए जेको चयोसूं अल्लाह पंहिंजे दरबार आलिहा में मक़बूल व मंज़ूर फरमाए वमा तौफ़ीक़